अस्सलामुअलैकुम मां तव्हांजो पंहिंजो मान बाज़ार अॼु जो व्लॉग हितां खां स्टार्ट कयूं था। ॾिसूं था छा थिए थो छा न। मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करे अहिड़ो गॾु बेल आइकन। असां अची वियासीं स्टाफ जी तरफ, थोड़ो गाड़ी जो सामान वगैरह लॻाइण। ये ॾिसी सघो था तव्हां, सामान असां लॻायूं पिया। ॾिसूं था छा थिए थो छा न। मूंसां गॾु रहिजो। गाड़ी जो थोड़ो कमकार हो वो कराए अची आहियूं। हिकु एरियल वगैरह लॻाइण हो तव्हांखे। कादर बाज़ार बि तव्हांखे ॾेखारींदुमि। वेठो हाणे जीअं दुकान ते वेठा आहियूं, हितां पोइ निकिरंदासीं, ॾिसंदासीं छा थींदो छा न। छो त मूंसां आख़िर ताईं गॾु रहिजो। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था गाॾी। गाड़ी ॾेखारीसीं। हाणे ॾिसूं था उन खां अॻु में जेको कुझु थींदो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। वग़ैरह खां थी जेको बि कुझु हो, पाणी भरण वियासीं उहो बि तव्हां ॾिठो। जेको बि कुझु थियो असां तव्हांखे ॾेखारियो। हींअर असां आया आहियूं पंहिंजी ओताक ते वेठा आहियूं, तव्हां ॾिसी सघो था। हींअर असां पंहिंजी ओताक ते आहियूं। पोइ ॾिसूं था संगत वारा बि कुझु आया आहिनि। कुझु आया त ठीकु आहे, न तव्हांखे उहे बि ॾेखारींदासीं। पोइ अॻिते ॾिसंदासीं कुझु थियो त ठीकु आहे, न त इन व्लॉग खे हिते ई एंड कंदासीं। वग़ैरह विछाए छॾियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही पोयां सैफ बाज़ार सुतो पियो आहे। इमरान बाज़ार तूं छा पिया कयो? तूं पंहिंजो कमु कर, चांहि लॻा। चांहि तोखे लॻाइण लाइ असां भाउ खे चांहि लॻाए ॾे। असां चयो सॼी राति हिते वेंदा आहियूं। पोयां वाड़ो आहे असांजो माल जो। सॼी राति असां हिते ई गुज़ारींदा आहियूं। अॼु ॾिसूं था छा थिए थो छा न। हिनखे मोकिलियो आहे मूं फीत लॻाइण लाइ। पहिरीं लॻाई न पे। हाणे हीअ असां फीत चवंदा आहियूं, के चांहि बि चवंदा आहिनि। हाणे हिनखे तव्हां सुञाणंदा हूंदा सैफ सुतो पियो आहे। ॾिसूं था छा थिए थो छा न। माल वग़ैरह माल खे अॻ में ॻाह ॾींदासीं। हाणे बोह वग़ैरह ॾियूं था। इहे असांजी मेंहूं आहिनि, हिननि खे असां बोह बि ॾियूं था। ऐं राति जो हिननि खे डालो बि ॾियो वेंदो आहे। सिया हिननि लाइ असां डालो पुसाईंदा आहियूं। ऐं राति जो जेॾीमहिल सुम्हंदा आहियूं, सुबुह जो 4-5 बजे सुम्हंदा आहियूं त डालो ॾेई पोइ सुम्हंदा आहियूं। हाणे हिननि लाइ डालो वग़ैरह पुसायूं। हाणे असांखे इहो पुसाइणो पवंदो। ही माल जी पाणी जी टंकी हबदी आहे। ही अवरा आहिनि। हेॾां माल ॾींहं जो ॿधो वेंदो आहे, हेॾां राति जो ॿधो वेंदो आहे। हाणे ही असां रखी हिते। हाणे हिन में लॻाईंदासीं पाणी। पाणी लाइ त दॿो खपे न। हाणे हीउ दॿो खयोसीं। हिन में फीड ॾियो वेंदी आहे। माल जी जेका फीड हूंदी आहे तंहिंजो नालो आहे जतोई वारी फीड। उहा फीड ॾींदा आहियूं। सिया पानी वगैरह लगाए छो। हाँ ॾिसी सको था
पानी में लगाए छॾियो हिन खे तव्हां सुञाणो चङी तरह इमरान बाज़ार ऐं हीअ तव्हां माल ॾिसी सघो था। हीअ माल आहे जेके मेयूं हींअर वेठियूं आहिनि हीअ तव्हां मेयूं ॾिसी सघो था। ॾिठो जेको कुझु असां करे आयासीं डालो वग़ैरह पुसाए आयासीं माल लाइ। हाणे इमरान खां कुझु हाल वाल पुछूं ॾींहं जा छा छा कयो त छा न। मूंसां गॾु वेठो आहे हींअर हलूं था इमरान जी तरफ़। हाँ इमरान बाज़ार छा हाल आहे? ख़ैर आहे तयार ऐं तबियत वग़ैरह सही अथई? ॿिए ख़बर केॾां वियो ॾींहं जो छा कयो अथई छा न? हाँ छा वठी आयसि? हाँ ॿियो गॾु केरु हुई? मिस्त्री छोकिरो हुई। हा मुंहिंजी गाॾीअ जो सामान बि ही वठी आयो। मां तव्हांखे ॿुधायो न शाम जो मां जेको लॻारायो भई तव्हांखे ॾेखारियो मुंहिंजी गाॾीअ जा बि कुझु ई पुर्ज़ा वठी आयो जेके मूं लॻाया। हाणे ही तव्हां ॾिसी सघो था सैफ बाज़ार। हिन खां हाल अहवाल पुछूं था। आसाब छा हाल आहे? ठीकु आहे ख़ैर आहे तयार ऐं तबियत सही अथई? ॾे ख़बर ॾींहं जो केॾां वियो ऐं छा कयो अथई छा न? बाबा केॾां कोन में आहियूं 5 वक़्त निमाज़ तो मूंखे नथो लॻे तूं निमाज़ पढ़ंदो हुजी। हाल मस्जिद में धरणा चाहियूं 5 वक़्त वॾी ॻाल्हि आहे यार। न शायदि ॾे मूंखे अॼु निमाज़ जो टाइम आहे हींअर तूं हिते वेठो आहीं? निमाज़ पढ़ी पोइ आयो आहियां 10 पिया थी आहिनि। मस्जिद में ईंदा आहियो भाउ? मस्जिद में पढ़ंदा आहियो घर पढ़ंदा आहियो? मस्जिद में अलाह शुक्र आहे। ॾिसो हाणे के निमाज़ जे टाइम ते मां तव्हांखे हीउ ॾेखारींदुमि। हीउ मूंसां गॾु हूंदो ऐं जेका करे रहियो हूंदो उहो तव्हांखे ॾेखारींदो। बाक़ी चए थो मां निमाज़ पढ़ां थो। निमाज़ नथो पढ़ाए हणई थो कूड़ सचो न आहे। असांजो को दोस्त आहे हुनजी तबियत वग़ैरह सही न आहे। हर दुआ कयो त ठीकु थी वञे। हाणे उहो बि असां ॾे अची रहियो आहे तव्हांखे ॾेखारियूं था। हाणे गेट खां अंदरि थियो आहे हुन लाइ दुआ ज़रूरु कजो अलाह साईं हुनखे सेहतियाब करे। हीअ आहे असांजो प्यारो दोस्त रहमान जान बाज़ार। वालेकुम सलाम। हिन ते जी थोड़ी तबियत वग़ैरह सही न आहे हिन लाइ दुआ ज़रूरु कजो छो त ठीकु थी वञे। हाणे कुझु बहितर आहे? हाँ पहिरीं खां बहितर आई। डॉक्टर हिकिड़ो आयो सुई हणी जो। अल्लाह मालिक आहे। सुई किथे हणी जो? इहो न ॿुधाइजां 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 इहो छो ग़लति आहे उस्ताद। हिनखे जेका सुई हई डॉक्टर उहो हिन तव्हांखे ॿुधायो। सुई वाकई बहितर करे छॾियो आहे ज़बरदस्त। बिस्तरे में अची संगत सां आयो आहियां कचारी करण लाइ। ऐं इहे तव्हांजूं महिरबानियूं तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां ॾिठो जेको कुझु थियो मूंसां गॾु रहिजो। हाणे हलूं था अॻिते ॾिसूं था छा थिए थो न। हिकिड़ो दोस्त आहे कंहिंखे कयूं था कॉल भाउ मोबाइल कढियो हुनखां हाल अहवाल पुछूं किथे आहे किथे न। कयूंसि था कॉल आहे त बेहद तो शुरूअ में गारियो न ॾे छो त आहे थोरो मोटरसाइकिल बि हाणे सिखियो आहे। हू कहिड़ो कादर बाज़ार जेको गाॾी हलाए ऋण तिण ते। हाणे ही कॉल वञेसि थी तव्हां ॾिसी सघो था तव्हांखे ॾेखारियूं था। कॉल कयूंसि था ॾिसूं छा थो चवे। ओयो कॉल बिज़ी करे हेॾी छा तूं करीं? सम्झी सघो था न थोरो आहे हिननि चक्करनि में आराम खोर। हिन खां कॉल करायूंसि था ॾिसूं था हिन जी कॉल खणे थो। मुंहिंजी बिज़ी करे छॾियो मूं बि हिन जे मोबाइल ते कई मुंहिंजे था करियां खणे न मारे छॾियांसि। तोरा तोखे छा थियो? सही आहे हाणे ही कॉल करे थो। ओ इहो मसरूफ़ साईं मसरूफ़ आहे ईंदल हूंदो लॻे थो। ॾिसो अचे थो न चयो पियो त जंहिं असांजो कालो न पिए खयूं उहो निभागो हाणे हिते पुॼी वियो आहे। हुनखे बेस्तो करिणो आहे इमरान बाज़ार हुनखे छा बेस्तो करिणो आहे ठीकु आहे बिल्कुलु कंदासीं। हाणे अची वियो आहे उहो तव्हां ॾिसी तव्हांखे ॾेखारियूं था। पर उहो निभागे जंहिं असांजो कालो न पिए खयूं उहो अची वियो आहे मूंखे ज़लील करिणो आहे। गाड़ी अंदरि निकर मां वेंदा आहियां उहे साहब बाबा साईं मुजहरी वरी स्टाइल बि हाणे ऐं अंदरि गाॾी हिन जी आई आहे हिकिड़ी ए कालू कोन पिया खयूं किथे वञे छा ओ तव्हांखे असां ॿुधायो न भाउ तो छा ॿुधायो सवेरे हिन जे बारे में थोरो ॿुधाइजां वरी। हीअ असांजो दोस्त थोरो आहे शौक़ीन छाजो?
वैसे ॾिठो इमरान बोदा छा चवणु चाहींदा अदा असांजे छोकिरो जो दोस्त वेठो आहे प्यारो भाउ कादर जी लोंडे वादा तो सिद्धो चई ॾियो लोंडे बात चमटू चईंदा अड़े तव्हां ॾिठो न कादर इंडस्ट्री तव्हां ॾिठो ही बि आयो कादर बोदा हिन सां बि खिलबोग अथई अहिड़ो आहे त न पर थोरो छितो कंदा आहियूं असां खिलबोग कंदा आहियूं असां हाणे हिन व्लॉग खे हिते एंड कंदासीं मिलंदासीं हिकु नए व्लॉग खे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब अञा ताईं न कयो सब्सक्राइब करियो गॾो गॾु बेल आइकन खे दॿाए छॾिजो तेसीं ताईं मूंखे ॾिजो इजाज़त मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।